बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असांखे जेका इक्वेशंस गिवन आहिनि उन्हनि खे सॉल्व करणु सिखंदासीं। हिकिड़ी आहे असांजी इक्वेशन a - b = 2, यानी हिकिड़ी असांखे जेका इक्वेशन गिवन आहे उहा लीनियर आहे ऐं ॿी बि असांजी जेको आहे इक्वेशन जेकी आहे उहा लीनियर आहे। फर्क़ इहो आहे त हिन में विच में माइनस जी निशानी आहे ऐं हिन में प्लस जी निशानी आहे। ठीक आहे, जॾहिं बि तव्हांखे अहिड़े क़िस्म जूं इक्वेशंस मिलनि त उनखे हल करणु तमामु आसान आहे। छा कंदासीं, उन्हनि खे सभ खां पहिरियां असां जोड़ कंदासीं, यानी वन इक्वेशन असां लिखंदासीं a - b = 2 ऐं वरी सेकंड इक्वेशन जेकी आहे उहा इन जे हेठों ई लिखंदासीं, यानी a + b = 8। हिन खे नालो ॾियो इक्वेशन 1 जो ऐं हिन खे नालो ॾियो इक्वेशन 2 जो। हाणे ॿिन्ही खे जोड़ कंदासीं, हिते लफ़्ज़ लिखी छॾियो भले 8। हाणे असां छा कंदासीं, जोड़ करण जे लाइ उसूल हूंदो आहे त हिकु जहिड़ियूं शयूं हिकु जहिड़नि में ई जोड़ कबियूं आहिनि। त a खे a सां जोड़ कंदासीं ऐं ॿई प्लस जूं माना आहिनि, a बि प्लस जी आई आहे, a बि ये प्लस जी, ॿई रक़मूं प्लस जूं आहिनि त थींदा 2a। ठीक आहे, ही हाणे हिते प्लस जो आहे त ही माइनस जो आहे त ही ॿई कैंसिल थी वेंदा, यानी प्लस माइनस कैंसिल थी वेंदो त हिते बराबर। हाणे ही ॿई पाण में जोड़ कंदासीं त 2 ऐं 8 घणा थींदा 10। हाणे असांखे a जो वैल्यू खपे त a = 10 जेको आहे सेम रखंदासीं। ॿई हिते छा था कनि ज़रब, हेॾे छा जी कंदा वंड, त ॿिनि जो खोड़ो जेको आहे हणंदासीं 1 × 5 = 10, त 10 ते ॿिनि जो खोड़ो 5 दफ़ा लॻंदो। a जो वैल्यू असांखे अची वियो। हाणे असांखे वैल्यू कंहिंजो खपे, b जो खपे, छो जे ॿ वेरिएबल आहिनि, हिकिड़ो वेरिएबल असांजो आहे a, ॿियो वेरिएबल कहिड़ो आहे b। त a जो जवाब असांखे अची वियो, बाक़ी b जो खपे। त हाणे इहो वैल्यू जेको आहे मालूम करण जे लाइ इक्वेशन 1 तव्हां इस्तेमाल करे सघो था, त इक्वेशन 2 भी इस्तेमाल करे सघो था। सपोज कयो असां इक्वेशन जेको आहे 1 में वैल्यू था पुट कयूं, हिते लिखंदासीं a - b = 2। हाणे हिते a जी जगह ते a जो वैल्यू पुट कंदो, a जो वैल्यू आहे 5 - b = 2 रिमेन सेम। हाणे असांखे b जो वैल्यू खपे त -b = 2 सेम रखंदासीं। ही कांस्टेंट टर्म हेॾे शिफ्ट करे ईंदासीं, छो जे असांखे सिर्फ b जो वैल्यू खपे। त ही 2 जेको आहे हेॾे छा जो आहे प्लस जो, हेॾे छा जो थींदो वञी माइनस जो, सारी 2 न बल्कि 5। त हाणे असांजो जेको आहे हिननि खे जेको आहे सिंपलीफाई कंदासीं, रिजल्ट छा बचंदो, ही प्लस जा 2 ही माइनस जा 5, त माइनस जा घणा बचंदा 3, यानी -b = -3। सो माइनस माइनस कैंसिल, त b = बराबर छा जे आयो 3 जे आयो। त हाणे असांखे ऑप्शन गिवन आहे, पहिरें में आहे चए थो त 4 and 3, ॿिए में चए थो 5 and 3। त असांजो a 5 आहे ऐं b असांजो 3 आहे। याद करे छॾियो त ही जेको पहिरियों वैल्यू आहे उहो a जो हूंदो, ॿियो b जो हूंदो। ही पहिरियों a जो हूंदो, ही b जो हूंदो, ही बि पहिरियों a जो हूंदो, ॿियो b जो हूंदो, ही बि पहिरियों a जो हूंदो, ॿियो b जो हूंदो। उन जे करे असांजो राइट आंसर कहिड़ो आहे b आहे। अहिड़े नमूने तव्हां जो प्रॉब्लम जेको आहे सॉल्व करे सघो था। सपोज कयो तव्हांखे मिले ॿ इक्वेशन तव्हांखे मिलनि त m + n = 3, ॿियो आहे m - n = 1। त हिननि खे साॻियो तव्हां ऐड कंदव, छा कंदासीं असां जोड़ कंदासीं, त ही माइनस ही प्लस ही ॿई कैंसिल थी वेंदा, बाक़ी ही वञी थींदा 2m। हिननि खे असां जोड़ कंदासीं, 3 ऐं 1 घणा थींदा 4। हाणे m जो वैल्यू खपे त m = हाणे ही 4 रखंदासीं सेम, ॿ हिते छा था कनि ज़रब, हेॾे छा जी कंदा वंड, 1 × 2 = 4, यानी m जो जेको जवाब आयो 2 आयो। ठीक आहे, हाणे साॻे नमूने हिन खे इक्वेशन 1 नालो ॾियो, हिन खे इक्वेशन 2 नालो ॾियो। ठीक आहे, हाणे असां छा कंदासीं, सपोज कयो इक्वेशन जेको आहे 1 में असां वैल्यू पुट था कयूं m जो, त n असांखे मिली वेंदी, छो जे ॿ वेरिएबल आहिनि, हिकिड़ो असांजो m आहे, ॿियो असांजो n आहे। असांखे ॿिन्ही जा वैल्यू लहणा, त हाणे m त असां मालूम कईसीं, बाक़ी हाणे n मालूम कंदासीं। छा कंदासीं, इक्वेशन 1 लिखंदासीं, यानी m + n = 3। हाणे m जो वैल्यू घणो आयो आहे 2, हिते लिखंदासीं 2 + n = 3। त हाणे n जो असांखे वैल्यू खपे त हिते जेको आहे सेम रखंदासीं, यानी n = ही 3 हेॾे सेम, ही हेॾे छा जा प्लस जा, हेॾे छा जा थींदा माइनस जा। त n = 3 मां 2 वञनि त घणो बचंदो 1। त n जो वैल्यू जेको आहे असांजो छा आयो आहे 1 आयो आहे। त अहिड़े क़िस्म सां जेको आहे तव्हां अहिड़े प्रॉब्लम खे जेको आहे सॉल्व करे सघो था।